अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम बॉर्डर लाइन सां आऊं आज़ाद लाल हुसैन। अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं रूस ऐं यूक्रेन जी जंग बाबति। इन हवाले सां असां वटि मौजूदु आहिनि आगा ज़फ़र। अचो त ॻाल्हि ॿोल कयूं। रशिया पर यूक्रेन ते हमले खे ओवरऑल कीअं था ॾिसो था? ॾिसो ॻाल्हि इहा त रशिया हिकिड़ो ताक़तवर तरीन मुल्क आहे। जॾहिं अॻे दुनिया ॿिनि ब्लॉकनि में हुई त हिकिड़ो ब्लॉक USSR जो हो हिकिड़ो, ऐं उन वक़्तु USSR जो हिसो हो यूक्रेन। जेकॾहिं असां अञा बैक हिस्ट्री में था वञूं त रूस जेको आहे इहो 1922 में बि उन खां अॻु में बि जॾहिं अञा ज़ार हो रूस में बादशाही हुई तॾहिं हुन यूक्रेन ते हमिलो कयो ऐं उन वक़्तु वॾी ख़तरनाक क़िस्म जी जंग सॼे तक़रीबन यूरोप में 1919 में जेका थी हुई, उन जे नतीजे 1919 में ख़तमु थी हुई। उन जे नतीजे में 1912 खां जंग शुरू थी हुई ऐं उन जंग में सॼी दुनिया जो जेको मामिलो हो, उन वक़्तु क्रेमियन जी वार वरी हिकिड़ी मशहूरु जंग आहे जंहिंमें यूरोप जा उन वक़्तु ताक़तूं जेके उहे सभु इन्वॉल्व आहिनि। यूक्रेन असीं वरी ताज़े हिन ते अचूं था त यूक्रेन जेको आहे सो जॾहिं USSR जो हिसो हो 1990 में जॾहिं इहे क्राइसिस पैदा थिया ऐं सोवियत रशिया जॾहिं टुटणु लॻो हो त उन वक़्तु हिननि बि उन जेका पार्लियामेंट हुई उन्हनि अलॻि पंहिंजी सोवियत रियासत जो ऐलान कयो ऐं पोइ 91 में उन्हनि रिपब्लिक जो ऐलान कयो। उन वक़्तु थोरा थोरा क्राइसिस थिया। पोइ ॿिनि सालनि जे अंदरि अंदरि यूक्रेन जेको आहे रशिया जे पाणी वारनि मामलनि ते थोरो घणो हुननि जा पाण में इख़्तिलाफ़ पैदा थिया हुआ, जीअं त रशिया सम्झायो पिए। ऐं यूक्रेन उहो मुल्क आहे या रशिया जी उहा रियासत आहे जिथे हिननि जा जेके एटमी हथियार आहिनि या एटमी जेके रिएक्टर्स आहिनि या जेके एटमी लेबोरेटरियूं हुयूं उहे उते घणियूं हुयूं ऐं घणे में घणा हथियार यूक्रेन में हुआ। अॼु बि जेको चिरनोबिल वारो वाक़ियो आहे उहो सॼी दुनिया खां विसरियो कोन्हे, उहो ज़ाहिर आहे हिते ई यूक्रेन में हो। त यूक्रेन इन सॼे जो सॼो हींअर यूरोप में आहे, ईस्टर्न यूरोप जो हिकिड़ो अहम तरीन मुल्क आहे। बल्कि हींअर त सॼी दुनिया अहिड़े नहज ते अची बीठी आहे जिथे यूक्रेन जी हिकिड़ी वॾी अहमियत आहे। असीं ॾिसूं था त यूक्रेन खे हिननि जॾहिं 2014 में ही फरवरी जो महीनो ऐं बहानो बनाए सेपरेटिस्ट जेके हुते आहिनि तमामु थोरा 8% मस आहिनि, उहे सेपरेटिस्ट जेके आहिनि ईस्टर्न सेपरेटिस्ट उन्हनि जे चवण ते उन्हनि खे बहानो बनाए ऐं हिननि रशिया अची हमिलो कयो ऐं ही जेको जज़ीरे नुमा या उपबेट जेके पाण सिंधी में चऊं क्रेमियन जेको आहे उनखे उन्हनि इन्वेट करे वरितो, कब्ज़ो करे वरितो ऐं उन खे ॿिनि हिसनि में विरायो। जॾहिं इहो उन कब्ज़ो कयो उन खां पोइ हुन रशिया उनखे ॿिनि हिसनि में विरायो। हिकिड़ो शहर स्वार्थोपोल जेको आहे उहो वॾी सिटी आहे जंहिंखे फेडरली एडमिनिस्ट्रेट कयो ऐं बाक़ी सॼी जेका रियासत आहे उनखे उन्हनि ख़ुदि मुख़्तियार रियासत जो दर्जो ॾिनो। पर उनसां गॾोगॾु इन सॼे अरसे में रूस होरियां सॼे रशिया जेको आहे पंहिंजे बॉर्डर्स ते ज़रे घटि 1 लख जे क़रीब फ़ौजुनि खे डिप्लॉय करे चुको हो। ऐं हींअर बि इहो ई बहानो बनाए त यूक्रेन जेके सेपरेटिस्ट्स आहिनि उते जेके अलॻि पसंदि आहिनि उन्हनि जे लाइ त बहानो बनायो त इन्हनि सां गैर इंसानी सलूक करे थो यूक्रेन, तंहिंजे करे असां सबक़ सिखणु घुरिजे। हालांकि सदर प्यूटिन जी जेका तकरीर आहे तव्हां ॿुधी हूंदी जेकॾहिं त सदर प्यूटिन जी तकरीर में हुन ॼाणी वाणी 3-4 जेके जुमिला जेके ॻाल्हाया आहिनि उहे इंतिहाई ख़तरनाक जुमिला आहिनि जेके हुन ॻाल्हाया। हिकिड़ो त हुन चयो त असीं यूक्रेन खे सबक़ सेखारणु अचूं था, हिन में जेकॾहिं को बि का दुर आई त नतीजा हुनखे पाण खे भोगणा पवंदा। हुन इन हिसाब सां सॼी दुनिया खे हिकिड़ो ख़ासि तौर ते नेटो खे हुन हिकिड़ो मुखातिब थींदे इहो चयो त भई तव्हां विच में इंटरफेरेंस न कयो, जेकॾहिं इंटरफेरेंस कंदो त तव्हांखे हुनजा उग्र नतीजा भोगणा पवंदा।
ख़ुदि यूक्रेन खे हुन चयो, यूक्रेन जे फ़ौजियुनि खे हुन चयो त तव्हां हथियार पिटा कयो ऐं पंहिंजे पंहिंजे घर हलिया वञो, जे न त तव्हां सां जेको पोइ सलूक थींदो उहो ॾाढो ख़तरनाक। त अहिड़े क़िस्म जी जॾहिं जेका हुन तकरीर कई आहे, अहिड़े क़िस्म जो जॾहिं हमिलो कंदे वक़्तु जेको हुन ॻाल्हायो आहे, इन मां असीं सम्झी सघूं था त हुनजा जेके अज़ा आहिनि ॾाढा ख़तरनाक। रूस ऐं यूक्रेन जी जंग खां पोइ जेका दुनिया में उथल पुथल पैदा थी आहे ऐं यूक्रेन में इंसानी जानुनि जो नुक़सान बि थियो आहे, ऐं इन में बैन अल-अक़वामी ऐं अमेरिका ऐं नेटो जो छा किरदारु, इन किरदार खे तव्हां कीअं ॾिसो? अच्छा, हाणे ॻाल्हि इहा आहे त वॾी अजीब ॻाल्हि आहे त इन हेॾी वॾी जंग जे दौरान को ख़ासि जानी नुक़सान कोन थियो आहे। अच्छा, ख़ुदि यूक्रेनी सदर जेको आहे चयो आहे तक़रीबन 150 माण्हू फ़ौजी, थोरे सिविल माण्हू, ऐं उन में सिविलियन जो अंग हू पाण जेको कल्ह ताईं जेको ॿुधायूं पिए उहो 8 हो ऐं हींअर ताईं जेको आहे 58 क्लेम कयो आहे ऐं 100 खनि फ़ौजी बि। जॾहिं त हू चवनि था त भई सिविलियंस असांजे कॾहिं कुझु थिया बि आहिनि त असांखे टारगेटेड न आहे। ख़ैर हीअ त जंग में थींदो रहंदो आहे, पर एतिरो घणो जानी नुक़सान कोन्हे। हाणे असीं अचूं था त हिन जंग जो बैन अल-अक़वामियत ते या बैन अल-अक़वामी तौर ते इन जंग ते छा असर थियणो आहे। असीं ॾिसूं था त अक़वाम मुतहिदा हींअर अपील कई आहे उनखे त फ़ौजियूं वापसि कढो, ऐं जो बाइडन सैंक्शन्स जो ऐलान करे छॾियो आहे। बर्तानिया पंहिंजूं जेके फ़ौजियूं आहिनि उहे या नेटो जा ॿिया फोर्सिस उहे बि मूव करे छॾिया आहिनि, ऐं बर्तानिया जूं फ़ौजियूं त लैटविया क्रॉस करे वियूं आहिनि। हाणे जेकॾहिं छो त बॉर्डर कंट्री आहे उहा लैटविया में उहे पहुची विया आहिनि, ऐं ताज़ा तरीन सूरत हाल आहे थोरी कलाक ॾेढ कलाक पहिरीं जी, ऐं केॾीमहिल बि उहे जेके आहिनि से हुन में अंदरि हलिया वेंदा यूक्रेन में। हीउ सॼो जेको मामिलो आहे कीफ हुन पासे आहे, कीफ वेस्टर्न साइड ते आहे, जॾहिं त क्रेमियन जेको आहे उहो ईस्टर्न साइड ते। रशिया ही जेको कुझु कयो आहे सो ॼाणी वाणी कयो आहे। उन में हू मूंखे इहो सम्झ में अचे थो त हू पंहिंजो किरदारु बैन अल-अक़वामी तौर ते इंटरनेशनली जेको हुनजो किरदारु जेको ख़तमु थी वियो हुनखे ॿीहर जीआरण जे लाइ हीउ सभु कुझु जेको कुझु कयो आहे ॼाणी वाणी कयो आहे। इन जा नतीजा कुझु बि थी सघनि था, इन जा नतीजा ख़तरनाक हद ताईं ख़राब थी सघनि था, ऐं ईअं बि थी सघे थो जीअं 2014 में हुननि हमलो कयो ऐं हुनखां सॼी क्रीमियन हुन खां घसे विया यूक्रेन खां, कुझु बि कोन थियो। सो हीअ ॿई सूरत हाल थी सघनि थियूं, पर दुनिया सॼी माना हींअर मूवमेंट में आहे, सॼी दुनिया हींअर इन हलचल जो हिसो थी वई आहे। ॾिसणो पवंदो त अॻियां छा थो थिए। रूस ऐं यूक्रेन में विच में पैदा थियंदी ओचितो माहौल, इन में किथे ईअं त न आहे हीअ जेका 3 माह वारी जंग जी शुरूआति आहे। ॾिसो, जंगुनि जा जेके सबब आहिनि उहे इकनॉमिक हूंदा आहिनि। हिते सिधा सां टकराव आहिनि अमेरिका जा ऐं रूस जा, छाकाणि त अमेरिका जा असांखे ख़बर आहे त यूक्रेन में अॾ आहे, ऐं हुनखे उभारण वारो बि अमेरिका ई हो। उन ई हुनखे 2014 में हुन खां अॻु में बि हथियार ॾिना हुआ ऐं हुनखे फ़ौजी सपोर्ट बि कई हुई। हींअर बि जेको कुझु उहो करे पियो अमेरिका, इन सिचुएशन में असीं चीन जे किरदार खे नथा गुज़ारे सघूं। तोड़े जो हिन ई महीने जी शुरूआति में, हिन फरवरी जी महीने जी शुरूआति में जॾहिं हिननि जूं टॉक्स थिया हुआ रूस ऐं चाइना जा, ॿई सदर पाण में जॾहिं गॾिया बीठा हुआ त उन वक़्तु उन जे नतीजे में चीन जेको आहे सो इकोनॉमिक सैंक्शन्स, पर हींअर राति जी कल्ह जी ॻाल्हि आहे, जीअं हुन हमलो कयो आहे त हुन हमले खां पोइ चीन चयो आहे त भई असां सैंक्शन्स हटायूं था। कस्टम हुकाम जेके हुननि चयो आहे त असां रूस खे घटि में घटि कणिक जी हद ताईं असां पंहिंजूं जेके सैंक्शन्स हटायूं था ऐं उहो असां इम्पोर्ट करे सघे थो।
ही वॾी हिकिड़ी इकनॉमिक की आहे जंहिंखे असीं ॾिसूं था त भई इन में ही जेको रूस जी हिन जंग में इकनॉमिक लाइफ लाइन जेका आहे उहा सॼी असांखे चाइना जे हथ में नज़र अचे। चाइना जेकर अमेरिका सां टकराउ सिधो उहो न चाहींदो, पर रूस जेकॾहिं हुन सां टकराउ में अची वियो आहे त उनजी ॿिए हिसाब सां उनजी सपोर्ट करण जे लाइ तयारु वेठो आहे। रूस ऐं यूक्रेन में विच में जेका पैदा थियल जंगी माहौल आहे, किथे ईअं त न आहे इहा 3 माह वारी जंग जी शुरूआत आहे। ॾिसो जंगियूं जॾहिं शुरू थींदियूं आहिनि, असां जेकॾहिं तारीख़ ते नज़र विझूं था त जेके बि जंगियूं लॻियूं आहिनि माहौल त करके ॿिनि मुल्कनि जे पाण में इन ई क्रेमियन जे वार तां, इन ई क्रेमियन जे जहिड़े तां पहिरीं महावारी लड़ाई जी शुरूआत थी हुई, पोइ वारसा पे थिया। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त ॾिसूं असीं इहो पिया त हींअर अक़वाम मुतहिदा बैरल क़ौम जे सेक्रेटरी रूस खे खिताब ॾिनो आहे, हुनखे चयो आहे तव्हां फौरन फ़ौजूं कढो, पर रूस हितां निकिरण लाइ कोन आयो आहे। रूस पंहिंजो बैन अक़वामी किरदारु ॿीहर मंझराइण जे लाइ आयो आहे, ऐं उन में हुन जेके धमकियूं ॾिनियूं आहिनि उहो मूं पहिरीं बि ॻाल्हि कई त उहे जेके धमकियूं ॾिनियूं आहिनि उहे ॾाढियूं ख़तरनाक आहिनि सॼी दुनिया खे। हेॾां नेटो जेको आहे सो उहो मूवमेंट में अची वियो आहे। ऑस्ट्रेलिया हुन पासे उन बि रूस खे कुझु चिता ॾिना आहिनि। हेॾां हीउ जेको आहे बर्तानिया, उन जूं त फ़ौजूं लेटिवा में अची पहुची वियूं आहिनि, कंहिं वक़्तु बॉर्डर क्रॉस करे सघनि थियूं, ऐं थोरे ॿियूं फ़ौजूं बि जेके आहिनि उहे सभु मूवमेंट में आहिनि। हुन जो बाइडन जेको आहे सो अॼु सैंक्शन्स भरी छॾिया आहिनि, त पर हालांकि उन्हनि सैंक्शन्स जो असरु थी बि सघे थो, पर छाकाणि त हिन ई महीने जी शुरूआत में चाइना पंहिंजी ट्रेड बंदि करे छॾी हुई, सैंक्शन्स हणी छॾिया हुआ, इकनॉमिक सैंक्शन्स रूस ते, ॿिनी जूं ॻाल्हियूं नाकाम थी वियूं हुयूं। ऐं हींअर काल्ह राति जो ओचितो हुनजे कस्टम हुकाम जेको आहे सो ऐलान करे छॾियो आहे त असीं रशिया घटि में घटि कणिक इम्पोर्ट करे सघे थो। हिन मां इशारो मिले थो त हुनजी जेका इकनॉमिक लाइफ लाइन आहे, छाकाणि त हींअर हिकिड़ो टाइकून आहे सॼी दुनिया में, चाइना इकनॉमिकली हुनजो कंट्रोल आहे। जेकॾहिं चाइना हुनखे सपोर्ट कंदो त पोइ अमेरिका जूं सैंक्शन्स ऐं नेटो वारा मामला जेके आहिनि से असांखे घणो कामयाबु थींदे नज़र नथा अचनि, ऐं जेकॾहिं घणो कामयाबु नथा थियनि त पोइ नतीजे तौर ते जंग वधी बि सघे थी, ऐं जेकॾहिं जंग वधी सघे थी त उन में ज़ाहिर आहे 3 मुल्क हिकिड़े पासे आहिनि, ऐं हिकिड़ो मुल्क या हिन सां गॾु ॿ टे जेके ॿिया आहिनि साथारी हूंदा हींअर किरदारु अदा करे सघे थो, चीन या मंगोलिया या हीअ जेके हिन सां गॾु जेके या इवन थी सघे थो त हुन में जेके अॻूणा सोवियत मुल्क आहिनि उहे बि, ऐं होॾां अमेरिका जे पासे में जेको लैटिन अमेरिका आहे उतां जा मुल्क, उते बि हिकिड़ो सोवियत टाइप जो हिकिड़ो जेको आहे सो सोच आहे, ऐं थी सघे थो त उहे बि हुनजी सपोर्ट में हुजनि, ऐं पोइ ख़ुदि अमेरिका जे अंदरि बि कोई अहिड़े क़िस्म जी का जंगी सूरत पैदा थी वञे त ख़तरो पंहिंजी जॻह ते मौजूदु आहे, कुझु बि थी सघे थो। यूक्रेन ऐं रूस जे विच में जेका जंग आहे इन ते पंहिंजे मुल्क ते कहिड़ा असर पवंदा? त ताज़ो असांजे मुल्क जो वज़ीर आज़म साहिबु वियो, ऐं उन ई हितां जॾहिं विया हुआ त इहा ॻाल्हि थी पई त यूक्रेन वारे मामले ते बि ॻाल्हाइबो, ऐं कुझु असांजे पंहिंजे शयुनि ते बि, पर उते का अहिड़ी क़िस्म जी ॻाल्हि कान थी सघी। सबबु इहो त हू सभु डेवलप थी चुकियूं हुयूं शयूं, ऐं ज़ाहिर आहे हितां असांजो जेको वफ़द वियो हो उनजो वॾे में वॾी जेका हुई सा इहा हुई त जेका गैस पाइप लाइन आहे उन ते ॻाल्हि ॿोल थींदी, ऐं उहो फाइनली उन खां जेका आहे सा अप्रूवल वठंदी, पर उन ते बि उहा न थी सघी, छाकाणि त हुते जंगी सूरत आहे। इन सिचुएशन में ख़ुदि असां ते जेका इकनॉमिकली असां ते जेके असर पवंदा, असीं
दुनिया में हिकु दफ़ो ॿीहर ॿ हिकिड़ा वाज़े ब्लॉक ठहंदे थींदे नज़र था अचनि ऐं उन में ज़ाहिर आहे या त असांखे न्यूट्रल रहणो पवंदो या त असांखे कंहिंजो जेकॾहिं असीं जेकॾहिं अमेरिकन ब्लॉक में था रहूं त असां सां चाइना ऐं रशिया वारो ब्लॉक अलॻि थी थो वञे त ज़ाहिर आहे असांजे लाइ थोरो मामला थी सघनि था। असीं जेकॾहिं हिन ब्लॉक में था अचूं त असां सां प्रॉब्लम इहो आहे त असांजो मुल्क मक़रूज़ आहे, असां ते तमामु घणा इकोनॉमिकली असां ते तमामु घणा हिकिड़ा थ्रेट्स आहिनि। हेॾा IMF आहे, हेॾा वर्ल्ड बैंक आहे, हेॾा एशियन डेवलपमेंट बैंक आहे, हेॾा माना मुल्कनि जा डायरेक्ट कर्ज़ आहिनि, इवन अमेरिका जा। ऐं जेकॾहिं उन्हनि असां खां वापसी जी घुर करे वरिती त ज़ाहिर आहे असीं त ॾेवालो आहे। ऐं हिकिड़े ॾेवाल पणे खां बचण जा ज़ाहिर आहे उनजे कॉन्सिक्वेंसिस तव्हां सम्झी सघो था छा थी सघनि था। तंहिंजे करे हिकिड़ी ख़तरनाक सूरत हाल में असीं बची सघूं था, जंहिंखां बहरहाल कोशिशि इहा करणु खपे त इन में हिकिड़ी जेका असांजी जेका फॉरेन पॉलिसी आहे उहा थोरी घणी न्यूट्रल क़िस्म जी हुजणु खपे। ॻाल्हियूं पंहिंजे रूप ते वयूं पिया, सो असांजे प्रोग्राम पुॼाणी थी पहुतो। महिरबानी आगा साहब। नाज़रीन, करंट इशू ते आगा ज़फ़र जो तजिज़ियो ॿुधो। सो मूंखे ॾींदा इजाज़त, वरी मिलंदासीं के नए प्रोग्राम में। अल्लाह निगहबान।